अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश आयो खैर बारियूं। अॼु असां तव्हां सां मौजूद आहियूं असांजे यूट्यूब चैनल सनाए मुस्तफ़ा ऑफिशियल ते। जी हा दोस्तों, हिन चैनल ते तव्हांखे असां नातियूं ॿुधाईंदा आहियूं ऐं इस्लामी तकरीरूं बि तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। ऐं अॼु खां वठी इंशाअल्लाह तव्हांखे व्लॉग्स बि ॾेखारींदासीं बराड़ीअ जा, पंहिंजे ॻोठनि जा, ज़मीनुनि जा। इहा आहे असांजो ॻोठु जेको सिंधू दरिया जे कप ते मौजूदु आहे। तमामु वॾो असांजो ॻोठु आहे। उनजा ई मंज़र तव्हां ॿाहिरनि खे ॾेखारियूं था। दुकान बि सुठा सुठा किराने जा आहिनि। तक़रीबन हिते हर शइ मिलंदी आहे। ऐं ॿाहिरियां माण्हू हिते घुर करण जे लाइ बि ईंदा आहिनि, जेके पंहिंजो पेट गुज़र कनि था। छो त असांजो ॻोठु हिते बराड़ीअ जे हिसाब सां तमामु वॾो आहे, 400-500 घर आहे। तव्हांखे पूरे ॻोठ जी बि विज़िट कराईंदासीं, पर हिन दफ़े फ़िलहालु असां पहिरियों वीडियो शूट करे रहिया आहियूं तव्हां दोस्तनि जे लाइ। ॿाहिरि तव्हांखे सरसब्ज़ ज़मीनूं ऐं हर शइ तव्हांखे ॾेखारींदासीं त कीअं माण्हू महिनत था कनि असांजा बराड़ियुनि में। दोस्तो, असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजो हर अचण वारो वीडियो तव्हां ॿाहिरनि ताईं जल्द खां जल्द पहुचे। अॼु तव्हांखे इहे मुख़्तसिर वीडियो ॾेखारियूं था। सुभाणे ॻोठ जे हिसाब सां तव्हांखे फर्स्ट क्लास वीडियो पेश कंदासीं। त रहिजो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल सनाए मुस्तफ़ा ऑफिशियल।